मुर्शिद आशिक अली शाह तो जुवा शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तो जुवा शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तो जुवा शान उत्तम। ई अजीम करामत आहे जमण सां रोज़ो रखण ऐं आख़िर में मोकिलाए मदीने पाक रहणो। ई अजीम करामत आहे जमण सां रोज़ो रखण ऐं आख़िर में मोकिलाए मदीने पाक रहणो ऐं आख़िर में मोकिलाए मदीने पाक रहणो। कयो कुर्ब मिठे अल्लाह तो जुवा शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तो जुवा शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तो जुवा शान उत्तम। 27 रमज़ान जुमे जी रात हुई 1947 में अव्हां जी विलादत थी। 27 रमज़ान जुमे जी रात हुई 1947 में अव्हां जी विलादत थी। कयो बारी बेपरवाह तो जुवा शान उत्तम कयो बारी बेपरवाह तो जुवा शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तो जुवा शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तो जुवा शान उत्तम। रब खूब रखियो अहिड़ो मुझे मुर्शिदन में जो करीम कबूल करे ॾिनी जाए कदमन में। रब खूब रखियो अहिड़ो मुझे मुर्शिदन में जो करीम कबूल करे ॾिनी जाए कदमन में। ॾिसी दुश्मन बि चयो वाह तो जुवा शान उत्तम है ॾिसी दुश्मन बि चयो वाह तो जुवा शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तो जुवा शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तो जुवा शान उत्तम। रब ऐं रसूल जो आहे अव्हां ते राज़ मिठा असां मुरीदन जो अव्हां ते नाज़ मिठा। रब ऐं रसूल जो आहे अव्हां ते राज़ मिठा असां मुरीदन जो अव्हां ते नाज़ मिठा असां मुरीदन जो अव्हां ते नाज़ मिठा। कयो मदद ॿुधी ही मदाह तो जुवा शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तो जुवा शान उत्तम। वाह जो साईं कई दीन जी ख़िदमत आ बकिया में मज़ार मथा हो रब जी रहमत आ। वाह जो साईं कई दीन जी ख़िदमत आ बकिया में मज़ार मथा हो रब जी रहमत आ। जो राज़ी रसूलुल्लाह तो जुवा शान उत्तम जो राज़ी रसूलुल्लाह तो जुवा शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तो जुवा शान उत्तम। कहिड़ियूं करामत मुर्शिदल जूं गणे मगणिया हज़ारे काफ़र हाज़िर थी मुसलमान बणिया। कहिड़ियूं करामत मुर्शिदल जूं गणे मगणिया हज़ारे काफ़र हाज़िर थी मुसलमान बणिया। ॾसी हक़ जी रहबर राह तो जुवा शान उत्तम
दसी हक जी रहबर राह तो जो शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तो जो शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तो जो शान उत्तम असां मुरीदल सबली जी सैं थव पारत दुखड़ा दर्द मिटे ऐं करायो पंहिंजी ज़ियारत असां मुरीदल सबली जी सैं थव पारत दुखड़ा दर्द मिटे ऐं करायो पंहिंजी ज़ियारत ॿियो नाहे वसीलो वाह तुंहिंजो शान उत्तम ॿियो नाहे वसीलो वाह तुंहिंजो शान उत्तम थव सोहणे नबीअ जी निगाह तुंहिंजो शान उत्तम शेर मोहम्मद जे दर जो आनो कर शाइर थियो ही जे दुआउनि जो असर शेर मोहम्मद जे दर जो आनो कर शाइर थियो ही जे दुआउनि जो असर शाइर थियो ही जे दुआउनि जो असर रह दाइम कायम दरगाह तुंहिंजो शान उत्तम रह दाइम कायम दरगाह तुंहिंजो शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तुंहिंजो शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तुंहिंजो शान उत्तम मुर्शिद आशिक अली शाह तुंहिंजो शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तुंहिंजो शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तुंहिंजो शान उत्तम थव सोहणे नबी जी निगाह तुंहिंजो शान उत्तम